सोमवार आ सॼो अची पहुता आहियूं कुर्बदार आ सॼो अची पहुता आहियूं हूअं त हो कमुकार बि मूंखे घणो पर प्यार वारनि आ सॼो अची पहुता आहियूं लाइक़ इज़त एतिराम स्टेज ते वेठल मुंहिंजो भाउ मुंहिंजो दोस्त हाजी शफी मोहम्मद सठियो साहब मरकजी अगवान पेटियाल सिंध लाइक़ इज़त एतिराम अॼोकी महफ़िल जो मोर पेटियाल तालका निरापुर जो सदर मुंहिंजो भाउ ख़ालिद अहमद कुंदर साहब ऐं संदसि कैबिनेट स्टेज ते वेठल पेटियाल खैरपुर ज़िले जो सदर साईं कमर अब्बास वसाण साहब ऐं स्टेज ते वेठल सभु मुंहिंजा महबूब दोस्तो पिंडार में वेठल पैगंबरी पेशे जा वारसो साईं असगर आणे जा सभु जानशीनूं मुंहिंजो वटि सलाम सभ खां पहिरियां साईं हमीज़ा ख़ान बुखारी चयो त चाहियुमि त दोस्तनि खे मां बे मुबारक हुजां जज़्बात खां निड़ीअ में जुमिला अड़ी पिया एॾो त ख़ुशि थियुसि जो बेहद ख़ुशीअ मुंहिंजा ज़ोर करे ख़ुशीअ जा ॻोड़ा ॻड़ी पिया अॼु पेटियाल तालके भेरा जी कैबिनेट खे साईं आख़िरी आराम गाह में ख़ुशि थियो त उनजा दोस्त उनजा फर्मा बरदार शागिर्द उनजे नक्शे कदम ते हलनि अॼु हिकु नौजवान दोस्त पंहिंजे किताब में खोड़ सारियूं ॻाल्हियूं कयूं पेटियाल जे मां वॉशरूम में हुयुसि साईं जी ॻाल्हि ॿुधां पियो पेटियाल जे माज़ी ते बि ॻाल्हायो हाल ते बि ॻाल्हायो पर मुस्तक़बिल ते मां ॻाल्हाईंदुसि साईं चयो त मां मसइला पेश कया आहिनि दोस्त माइंड न कजो साईं हमीज़ा ख़ान बुखारी चयो त जे वठणु चाहियो ॾहनि माण्हू ॾह ॾाका थी वञो जे पुछणु चाहियो सदन सां वाक़ा थी वञो वक़्त जी रफ़्तार आहे तेज़ यारो तेज़ थियो मुंहिंजो मतिलबु आहे बिल्कुलु जल फटाका थी विया असांखे तमामु घणी ख़ुशी तॾहिं थींदी आहे भला हिन उहिदनि ते सिकंदर जतोई सदाई लाज़िमी हूंदो छा हाजी शफी मोहम्मद सठियो सदाई लाज़िमी हूंदो छा हीउ सिलसिलो आहे ही त आहे कीन खुटणो सिलसिलो फ़ासिलो वधंदो फासिलो घटिबो त वधंदो फासिलो मंज़िलूं आॾो सॼी थियूं मंज़िलूं काफ़िले पोयां थींदो काफ़िलो तव्हां नौजवान उस्ताद जेके पिंडाल में वेठा आहियो तव्हां जेको हक़ सच बि चओ था पर जेकॾहिं तनक़ीद कयो तॾहिं नसीब फिराक दिलि माण्हू आहे असांखे ख़ुशी थींदी आहे तव्हां हिकु स्टेज ते अची ॻाल्हायो मसइला पेश कयो ऐं तव्हां असांजे तनक़ीद कयो था इन ते बि असांजी दिलि ख़ुशि थी थिए सिखबो माण्हू लीडर जा गट्स माण्हू तॾहिं सिखबो असां ॿियनि अॻुवाणनि वांगुरु न को हाजी शफी मोहम्मद सठियो आहे न को सिकंदर जेतोई आहे जेकॾहिं को दोस्त ॻाल्हाए त पोइ अॻुवाण स्टेज तां पर्ची मोकिलींदा आहिनि त बाबा हाणे टाइम मुख़्तसर आहे पर तव्हां जहिड़ा महबूब तव्हां जहिड़ा किरी जॾहिं ॻाल्हाईंदा आहिनि त असांजो लिंग लिंग ठरी पवंदो आहे असीं फ़ख़ुरु महसूसु कंदा आहियूं त असां पंहिंजी पीरियड में जेके असां पंहिंजा दोस्त असां पंहिंजा शागिर्द जेके पैदा था करियूं उहे स्टेज ते ॻाल्हाए बि सघनि था हक़ सच बि चई सघनि था हुन दोस्त जे तरफ़ां पेश कयल मसइला उनजी असांखे बख़ूबी ॼाण आहे अॼु खां महीनो सवा अॻ में हाजी साहब उमिरि ते वियो आख़िर दफ़ो असां सेक्रेटरी वियासीं
जेको डेटा बेस गॾु कंदो आहे दीवान किशोर लाल उनखे हाजी साहब सां चयोसीं त 8 9 महीना थी विया आहिनि मुंहिंजो सिंध जो महबूब अञा ताईं वाक़िया कसीअ ते हुनजी पघारूं न आहिनि ऐं उन असांजी गुज़ारिश ते